ड्रिबमेर शाह में सिंध टीवी नेटवर्क पारां सिंध जा ॿेट ऐं ज़मीन सिंध जी मिल्कियत जे सिरे हेठि बंगुल ख़ान ऐं आसिफ अली उजण पारां मच कचहरी कोठाई वई आहे। वधीक हिते आयल महिमाननि सिंध टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त सिंध टीवीअ जो भरपूर असां सां तावन आहे। जीअं त असां छॾ सूंबर ते बि असां सकाफ़ती प्रोग्राम मुनक़िद करे ऐं धरतीअ जो सबूत ॾींदासीं। असांजो सिंध जो सकाफ़त जो ॾिहाड़ो आहे छॾ सूंबर, जेका असांजे लाइ हिकिड़ो ईद जो मक़ाम रखे थी। सिंध असांजी अमर आहे, अजरक ऐं टोपी इहा पुराणी तहज़ीब आहे, 5000 साल गुज़री विया आहिनि। मुंहं जो दड़े खां वठी इहा यानी कि हलंदी रहे थी। पर आउं इहो ज़रूरु चवंदुमि त ॿेट जेके आहिनि असां सिंधियुनि जी मिल्कियत आहे, उन्हनि खे वफ़ा करे असां कब्ज़ो करे ॾींदासीं। ईद जी ख़ुशी आहे असां सम्झूं था। ऐं जेको छॾ सूंबर आहे उहो सिंध टीवीअ जे नेटवर्क सां गॾु इंशाअल्लाह असां भरपूर नमूने सां मल्हाईंदासीं। महिरबानी जो अहिड़ा मेला मचाया अथव, अहिड़ा मंडल मचाया अथव। महिरबानी तव्हांजी वॾी असांखे वॾो ख़ुशीअ जो ॾींहुं आहे जो ॿाहिराड़े जा नचंदा कुॾंदा अची पहुता। अॼु ख़ुशीअ जो ॾींहुं आहे, ईद जो ॾींहुं आहे। असांजी सदियुनि खां पुरानी रिवायत रही आहे टोपीअ जो रख जेके मच कचहरियूं तक़रीब मुनक़िद कयूं थियूं वञनि। ड्रिबमेर शाह जा माण्हू जेके आहिनि बाशऊर माण्हू आहिनि, उहे छॾ सूंबर ते सिंध टीवी न्यूज़ सां जेको गॾिजी ऐं इन ॾिहाड़े खे सेलिब्रेट कंदा। सिंध टीवीअ जो उनवान आहे पाण सिंध जी ज़मीन ऐं ॿेट सिंध जी मिल्कियत, उनजी असां भरपूर हिमायत था कयूं। तमामु कामयाबु प्रोग्राम कयो अथई इंशाअल्लाह ताला। असां 6 तारीख़ जेको उहो बि ॾींहुं मल्हाइण जो ऐलान कयो अथऊं। कैमरामैन मुस्तफ़ा मंगी सां गॾु अनवर हुसैन मंगी, सिंध टीवी न्यूज़, ड्रिबमेर शाह।